अस्सलाम वालेकुम, मैं असलाउद्दीन अमान सीरिया सिंधी थॉट्स। गुजरियल वीडियो के अंदर असी 9.2 एक्सरसाइज के कंप्लीट सॉल्व कियो से। हिन वीडियो के अंदर असी लीनियर इक्वेशन में ईंदड़ रियल लाइफ वर्ड प्रॉब्लम्स के एग्जांपल्स के सॉल्व कंदासे ऐं समझण की कोशिश कंदासे। सोचो तो स्टार्ट क्यों था पंहिंजे वीडियो के। एग्जांपल नंबर पहिरियों मिलियल आहे, हाशिम एंड कासिम बोथ डिपोजिट अ सम ऑफ Rs 47 इन द फंड ऑफ हिलाल अहमद। हाशिम ऐं कासिम ॿई छा था कनि, हिलाल अहमद जे फंड में 47 रुपया जमा कराइनि था। If the Hashim share were Rs 25, find the share of Qasim. हाणे असां चए थो त जेकॾहिं 25 रुपया हाशिम जो शेयर आहे त ॿुधायो त कासिम जो केतिरो थींदो। हाणे अगरि असां इनखे सिंपली इन्हनि जी डेटा ठाहे इन्हनि खे 1 बाय 1 रखी हिकिड़ी इक्वेशन ठाहे वियासीं, हल करणु को बि प्रॉब्लम न आहे, छो त हल करणु असां ऑलरेडी सिखी आया आहियूं। सोल्यूशन जे अंदरि असां छा कंदा आहियूं त इन्हनि जी जेका डेटा आहे उहा प्रॉपर पुट कंदासीं। हिकिड़ो ट्रेडिशनल ईअं खणी चओ मेथड आहे त तव्हां शयुनि खे पहिरियों सुठे नमूने अॻियां रखो त जीअं तव्हां हुनजी इक्वेशन ठाहिण में तव्हांखे आसानी थिए। हाणे चए थो त जेको डिपॉज़िट बाय बोथ आहे उहो 47 रुपया आहे ऐं सपोज़ कयो आहे शेयर ऑफ कासिम। छाजे करे त असांखे ख़बर आहे त पुछे छा थो त फाइंड द शेयर ऑफ कासिम, छो त हाशिम जे शेयर जी त असांखे ख़बर आहे त 25 रुपया ॾिना अथई, असांखे फाइंड कासिम जो शेयर करणो आहे। इन जे करे असां हुनजे कासिम जे शेयर खे सपोज़ कयो आहे एक्स सां ऐं शेयर ऑफ हाशिम ऑलरेडी असांखे ख़बर आहे त 25 रुपया थींदा। हाणे ॿिन्ही जो शेयर कीअं ठहंदो, जॾहिं एक्स यानी कहिड़ी शइ सपोज़ कई आहे कासिम जो शेयर आहे एक्स ऐं प्लस 25 जेको हाशिम जो शेयर आहे एक्स प्लस 25 थींदो। असांखे ख़बर आहे त जेका एक्स रखी आहे इहो कासिम जो शेयर आहे ऐं जेके 25 रखिया आहिनि इहो हाशिम जो शेयर आहे। इहे ॿई जोड़ थींदा त टोटल ॿिन्ही जो डिपॉज़िट अमाउंट घणो थो थिए 47। हाणे जॾहिं असां इक्वेशन अॻियां रखूं था त हिनखे हल करणु हाणे इलाही आसान आहे, छो त असां ऑलरेडी हिननि खे सिखी आया आहियूं। हाणे असांखे ख़बर आहे त ही वेरिएबल हिते अकेलो करणो आहे, छो त हिनखे मालूम करणो आहे। ऐं प्लस 25 राइट साइड ॾे शिफ्ट थींदो, जंहिंजी निशानी ऑपोजिट थी वेंदी, माइनस 25 थी वेंदा। सो एक्स इज इक्वल टू 47 माइनस 25 थींदो। हाणे असां ॾिठो त जॾहिं 47 मां माइनस 25 कटींदासीं त जवाबु ईंदो 22, यानी एक्स इज इक्वल टू 22। अहिड़े तरीक़े सां हिन वर्ड प्रॉब्लम खे असां हल कयोसीं। हाणे असांखे ख़बर पई त कासिम जो शेयर घणो थियो 22 रुपया ऐं हाशिम जो शेयर घणो थियो 25 रुपया। जॾहिं ॿिन्ही खे मिलाईंदासीं त जवाबु छा ईंदो 47 रुपया। हलूं था नेक्स्ट एग्जांपल जे तरफ़। असांजे साम्हूं एग्जांपल नंबर 2 आहे, ज़ुबैदा एंड फरहा जॉइंटली प्लान टू गो टू ज़ू फॉर एंटरटेनमेंट। ज़ुबैदा ऐं फरहा गॾिजी करे हिकिड़ो प्लान ठाहियो आहे त हिकिड़े चिड़िया घर वञे तफ़रीह जे लाइ। हाणे चए थो त बोथ कलेक्टेड Rs 44, उन्हनि गॾिजी करे 44 रुपया गॾु कया। फरहा पेड 6 मोर देन ज़ुबैदा, फाइंड द शेयर ऑफ ज़ुबैदा। हाणे जेको फरहा पे कयो आहे 6 रुपया वधीक कया अथई कंहिंखो, ज़ुबैदा खां। ॿुधायो त ज़ुबैदा जो शेयर घणो आहे। सो हाणे असां छा कंदासीं, हिन जी सभ खां पहिरियां डेटा ठाहींदासीं, हिनखे सम्झण जी कोशिश कंदासीं। हाणे असांजे साम्हूं डेटा आहे त ज़ुबैदा पेड एक्स रुपीज़, छो त असांखे ख़बर न आहे त ज़ुबैदा घणा पे कया आहिनि। हाणे फरहा पेड 6 मोर। हाणे ॾिसो जॾहिं फरहा पे घणा कया आहिनि 6 मोर यानी प्लस 6, असांखे एक्चुअल रक़म फरहा जी बि ख़बर न आहे, छो त ज़ुबैदा ऐं फरहा जेको आहे सो जेका रक़म पे कई आहे उन खां 6 रुपया वधीक फरहा पे कया आहिनि। इन जे करे असां एक्स प्लस 6 कयोसीं, यानी 6 फरहा खे मोर ॾिनासीं। सो हाणे जेको टोटल अमाउंट आहे उहो कहिड़े तरीक़े सां ठहंदो, एक्स प्लस, छो त हीअ एक्स छाजी आहे, उहो हिन ज़ुबैदा जी, ऐं प्लस था कयूं कंहिंसां एक्स प्लस 6 सां। हाणे एक्स प्लस 6 असां कंहिंजी इक्वेशन ठाही आहे फरहा पेड जी, छो त फरहा जी रक़म असांखे ख़बर न आहे ऐं फरहा जेको आहे 6 रुपया वधीक पे कया आहिनि। इन जे करे असां एक्स प्लस 6 जेको आहे सो रखियो आहे टोटल अमाउंट, ऐं असांखे ख़बर आहे त अमाउंट कलेक्ट केतिरो थियो आहे 44। हाणे असांखे इक्वेशन कहिड़ी मिली आहे, एक्स जेका असांखे ज़ुबैदा जी पे थियल आहे ऐं एक्स छाजी आहे फरहा जी आहे, पर प्लस 6 हुन वधीक मोर पे कयो आहे ऐं बराबरि असांखे थिया आहिनि 44। हाणे असां छा कंदासीं, हिन प्लस खे हिन अंदरे सां जॾहिं ज़रब कंदासीं त हिन प्लस खे हिन एक्स जे प्लस सां कंदासीं त साॻियो ई एक्स निकिरी ईंदी, ऐं प्लस खे प्लस 6 सां कंदासीं साॻियो ई 6 निकिरी ईंदो। त असांजे साम्हूं हिन तरीक़े सां हीअ ब्रेकेट ओपन थी वेंदी, एक्स प्लस 6। हाणे असांखे ख़बर आहे त जॾहिं ॿ वेरिएबल हिकु जहिड़ा ईंदा आहिनि त उन्हनि में जोड़ मुमकिन हूंदो आहे। इन करे असां हिनखे जॾहिं जोड़ कंदासीं ॿियनि वेरिएबल्स खे पाण में त असांखे ईंदो 2x प्लस 6, छो त हिकिड़ा ई वेरिएबल हुया ऐं लाइक टर्म हुया, इन जे करे असां हिनखे जोड़ कयोसीं, असांखे मिलियो 2x प्लस 6। हाणे असां छा कंदासीं, हिन प्लस 6 खे हिन तरफ़ मूव कंदासीं
असांखे इन तरह मूव करण जो वॾे में वॾो सबबु कहिड़ो आहे त हिन खे हिन ही वेरिएबल असांखे मालूम करणो आहे। वेरिएबल मालूम करण लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन वेरिएबल खे हिते अकेलो करणो आहे। सो जॾहिं असां हिन 6 प्लस खे 44 वारे पासे ॾे मूव कंदासीं त -6 थी वेंदो। छाजे करे त असां लेफ्ट खां राइट जे तरफ़ हिन खे मूव कयो आहे। हाणे जॾहिं असां हिन खे 44 मां 6 कट कंदासीं असांखे जवाबु मिलंदो 38 ऐं 2x अञा असांजो मौजूदु आहे। 2x सां ज़रब थियल आहे, जॾहिं हिन तरफ़ वेंदो त इहो बि वंड थी वेंदो। हाणे असांजे साम्हूं आहे x = 38/2। हाणे असां हिन खे रिड्यूस कंदासीं 1 ॾूं ॾूं, हिन खे कंदासीं 1 ॾूं ॾूं, हिन ॾों हिकु हिन जे तरफ़ वेंदो त थींदो 18 ना ॾूं 18, यानी असांखे जेको जवाबु मिलियो x = 19। हाणे 3 नंबर एग्जांपल में छा थो चए, इफ अ सम ऑफ अ नंबर एंड 8, यानी हिकु नंबर जो ऐं 8 जो जोड़ मल्टीप्लाइड बाय 5 पंजनि सां ज़रब थियल आहे, देन 60 इज obtained। हाणे छा थो चवे त चए थो त हिकु नंबर आहे जेको 8 सां जोड़ थियल आहे ऐं कंहिंसां ज़रब थियल आहे, पंजनि सां ज़रब थियल आहे, त असांखे जवाबु छा थो मिले, 60 थो मिले। ॿुधायो त नंबर छा आहे? नंबर कहिड़ो थो पुछे असांखो, जेको हिते x आई आहे। सोचो त हिन डेटा बि ठाहियूं था, हिन खे हल बि कयूं था। हाणे असांजे साम्हूं डेटा छा आहे, इफ द सम ऑफ अ नंबर एंड 8, यानी हिकु नंबर जो जोड़ ऐं 8, जेको असां x रखीसीं पहिरियों बि असां हिन खे सम्झी आयासीं, मल्टीप्लाइड बाय 5। हाणे ॾिसो ही जेको असां टोटल ॾिठोसीं सम ऑफ अ नंबर एंड 8 मल्टीप्लाइड बाय 5, यानी हिते कुझु बि न आहे, यानी विच ते ॿिन्ही खे ज़रब आहे। ऐं असांखे प्रोडक्ट घणी थी मिले, हुनजी 60 थी मिले। अचो त हुनजी इक्वेशन ठाहियूं था, त इक्वेशन असांखे हीअ साम्हूं ठही पई आहे त 5 ॿाहिरि रखंदासीं छो त मल्टीप्लाई थियल आहे। हाणे सम ऑफ अ नंबर एंड 8, त ॾिसो हिकु नंबर जो जोड़ ऐं 8, उनखे जॾहिं असां हल कयूं था त जवाबु असांखे 60 थो मिले। हाणे सभ खां पहिरियां छा कंदासीं, हिन पंजनि खे x सां बि ज़रब कंदासीं, हिन पंजनि खे 8 सां बि ज़रब कंदासीं। जॾहिं 5 हिन x सां ज़रब थींदा त थींदो 5x, 5 हिन 8 सां ज़रब थींदो त थींदा 40। हाणे करणो छा आहे, हिन खे वेरिएबल खे हिते अकेलो करणो आहे, पर हाणे जॾहिं इक्वेशन खे बाद में हल कंदासीं, सभ खां पहिरियां हिन 40 खे हिन राइट साइड ॾे मूव कंदासीं त असांजो जवाबु छा ईंदो, -40 ईंदो, छो त 60 हुते ई हूंदो ऐं -40 असांजो आंसर थींदो। छाजे करे त हिन खे असां राइट साइड ॾे मूव करे आया आहियूं। हाणे छा थींदो, जॾहिं 60 मां 40 कट कंदासीं त असांखे जवाबु मिलंदो 20 ऐं अञा 5 हिन तरफ़ मौजूदु आहिनि, जेके हिन सां मल्टीप्लाई थियल आहिनि, हिन तरफ़ जॾहिं ईंदा त उहे डिवाइड थी वेंदा। हाणे असांजे साम्हूं छा आयो, x = 20/5 ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे रिड्यूस थियनि था। अपान में आहे 1 5 5, 4 5 20, त असांजे अॻियां जवाबु छा ईंदो, x = 4। असां गुज़िरियल वीडियो जे अंदरि बि पढ़ी आहियूं त वर्ड प्रॉब्लम जो असुल हक़ु इहो आहे त हुनजी पहिरियों ट्रांसलेशन खे सही सम्झो वञे, उन खां पोइ हुनजी डेटा सही रखी वञे, पोइ जॾहिं तव्हां हुनजी इक्वेशन ठाहींदव त इक्वेशन हल करण में वरी बि चवां थो कोई इशू न आहे। अलाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखंदो। उमेद आहे त तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। वरी ईंदासीं हिकु नेक्स्ट वीडियो सां गॾु, तेसिताईं गॾिजो सिंधी थॉट्स सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।